नाज़रीन अञा मां अपडेट कंदा हलूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद हिन वक़्तु मिठी पहुची वियो आहे जेको मुख़्तलिफ़ जायुनि जो जाइज़ो वठंदो। इहे लाइव मनाज़र K2K न्यूज़ जे स्क्रीन ते ॾिसी सघो था त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद हिन वक़्तु मिठी पहुची वियो आहे जेको मुख़्तलिफ़ जायुनि जो जाइज़ो वठंदो। अपडेट कंदा पिया हलूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद हिन वक़्तु मिठी पहुची वियो आहे जेको मुख़्तलिफ़ जायुनि जो जाइज़ो वठंदो। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां सां लाइन ते मौजूद है K2K न्यूज़ जो रिपोर्टर धर्मदास सूटड़। धर्मदास अपडेट कंदा हलिजो। जी बिल्कुल चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद 2 ॾींहं जे दौरे ते हिन वक़्तु मिठी थरपाकर पइजी चुको आहे ऐं सर्किल हाउस मिठी रिहाइश इख्तियार कंदो। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बार काउंसिल जी दावत में शिरकत करे खिताब कंदो ऐं सिविल अस्पताल मिठी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। धर्मदास सूटड़ अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। Three 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 70251 033337078866 नोट WhatsApp पिण साॻे नंबर ते आहे।